उम्मीद आहे त सिजावल नवाब खान खे ॻाल्हियूं मञे राईंदो। अदा ॻाल्हियुनि में कंहिं जज खे बि मात ॾेई सघे थो, पर उन जे अॻियां ज़ालिम नवाब खान आहे। हा मां तूं सही पई चईं, हिन ॻोठ में नवाब खान खां वधीक को ज़ालिम नाहे। हू एॾो त ज़ालिम आहे जो पंहिंजी ज़िद जे करे नैना जी ज़िंदगी सां त खेॾे पियो, पर मूंसां गॾु राणी जी ज़िंदगी बि हुन तबाह कई आहे। हाणे तव्हां ई सोचो त अहिड़े ज़ालिम खे शिकस्त ॾियणु सवलो कमु आहे? ही पहिरियों दफ़ो न आहे हाकमज़ादे। इन खां पहिरीं अलाए केतिरा दफ़ा सिजावल नवाब खान खे पेरनि हेठां झुकायो आहे। हॾे मां बि इहो ई थी चवां त ईअं ई थिए, हिननि सां भलाई थिए, पर मूंखे ईअं लॻे कोन थो, न कोई अहिड़ा के आसार नज़र था अचनि। शायदि हिनखे पंहिंजे भाउ मथां भरवसो कोन्हे। हिनखे भली सिजावल मथां एतबार न हुजे, पर तुंहिंजी भेण खे चङी तरह ख़बर आहे त सिजावल केतिरी ताक़त थो रखे। इन ई नवाब खान जे घर खिड़ी ऐं हाकमज़ादे खे सही सलामत वठी आयो। हा भेण, इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजे अॻियां गुज़रियूं आहिनि ऐं ख़ुदा कंदो त सिजावल हिन दफ़े बि नवाब खे ईअं ई झुकाईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।